बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज़ीज़ान गिरामी, अॼु तव्हांजे साम्हूं रोज़े इफ़्तार कराइण जे सवाब जे बारे में हाज़िर थियो आहियां त रोज़ो कंहिंखे खोलाइण उन जो अजर छा आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, जेको बि केरु शख़्स कंहिं मोमिन भाउ खे रोज़ो इफ़्तार कराए त हुनखे बि एतिरो ई सवाबु मिलंदो जेतिरो हुन मोमिन खे रोज़ेदार भाउ खे सवाबु मिलियो आहे। ऐं काफ़ी रवायत में आहिनि, हूअं बि खाराइण ऐं पियारण वॾो सवाबु आहे, लेकिन रमज़ान मुबारक में अञा वधीक फज़ीलत रखे थो। जीअं हिकु मशहूर रिवायत आहे त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम बयानु कनि था, इमाम त मुंहिंजे बाबा वटि सदीर नामी जेको साहबी हुयो मौला मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जन जो, हिकु राति इमाम अलैहिस्सलाम वटि आया, यानी मुंहिंजे बाबा वटि आया त इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम जन फरमाइनि था सदीर खे, ए सदीर, छा तोखे ख़बर आहे त ही कहिड़ियूं रातियूं हली रहियूं आहिनि? त सदीर चवे थो, मां तव्हां तां क़ुर्बान वञा, बिल्कुलु ही रमज़ान मुबारक जूं रातियूं हली रहियूं आहिनि। त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाइनि था त मुंहिंजे बाबा उनखे चयो त छा तूं चाहीं थो त हिननि रातिनि में 10 ग़ुलामनि खे आज़ाद करे सघें? त सदीर चयो त ए मुंहिंजा आका, मुंहिंजी जान तव्हां तां क़ुर्बान वञे, मूं में 10 ग़ुलाम आज़ाद कराइण जी ताक़त न आहे, लिहाज़ा मुश्किल आहे। त इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था, ए सदीर, छा तूं हिकु ग़ुलाम आज़ाद कराइण जी सलाहियत रखें थो? त सदीर चवे थो त मौला, बिल्कुलु मां एतिरी बि ताक़त नथो रखां ऐं मूं वटि एतिरी ज़रूरत न आहे, एतिरी सलाहियत न आहे। इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था, छा तूं रमज़ान मुबारक में हिकु शख़्स खे इफ़्तारी कराए सघें थो? त सदीर चवे थो, मौला, हिकु त छा पर 10 माण्हुनि खे इफ़्तारी कराए सघां थो। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था, मुंहिंजो बि इहो ई इरादो आहे जेको तो सम्झियो आहे, ऐं जेको बि शख़्स 10 माण्हुनि खे इफ़्तारी कराए त उन्हीअ खे हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जे नस्ल मंझां 10 ग़ुलाम आज़ाद कराइण जेतिरो सवाबु मिलंदो। त ॿियूं बि काफ़ी रिवायतूं आहिनि, लेकिन हिकु आख़िरी रिवायत, जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे आख़िरी शअबान जे आख़िरी जुमे में, यानी ख़ुतबा शअबानिया में आहे त जेको बि शख़्स कंहिं रोज़ेदार खे रोज़ो इफ़्तार कराए थो त उन जो सवाबु ईअं आहे जीअं हुन शख़्स पाण रोज़ो रखियो। जीअं अमाली शेख सदूक़ अलैहिर्रहम में आहे त वमन फतर फीही मुअमिनन साइमन कान लहू बिज़ालिक इंदल्लाहि अज़्ज़ व जल्ल इत्क़ु रक़बतिन। त रसूलुल्लाह खां रवायत आहे त जेको बि शख़्स कंहिं मोमिन भाउ खे जेको रोज़ेदार हुजे उनखे रोज़ो अफ़्तार कराए त उन खे अजर इहो अल्लाह तबारक व तआला ॾींदो त उन ॼण ग़ुलाम आज़ाद करायो। सिर्फ़ अज़ीज़ान गिरामी इहो न आहे, बल्कि व मग़फ़िरतुन लिज़ुनूबिही फ़ीमा मज़ा, ऐं उन शख़्स जा जेको कंहिं रोज़ेदार खे रोज़ो खोलाए थो उन शख़्स जा गुज़िरियल गुनाह बि माफ़ थींदा वञनि। फ़क़ील लहू या रसूल अल्लाह, त अर्ज़ु कयो कंहिं रसूलुल्लाह खे त ए अल्लाह जा पाक नबी, लैस कुल्लुना यक़दिरु अला अन युफ़त्तिर साइमन, हर शख़्स, हर रोज़ेदार इन ते कुदरत नथो रखे जो कंहिं शख़्स खे रोज़ो इफ़्तार कराए। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, इन्नल्लाह तबारक व तआला करीमुन। बस मुख़्तसर रिवायत खे ऐं जल्दी ख़त्म कजे त अल्लाह तबारक व तआला करीम आहे, युती हाद सवाब, यानी ही जेको सवाब आहे उन शख़्स खे बि अल्लाह तबारक व तआला ॾींदो जेको केरु शख़्स कंहिं रोज़ेदार खे हिकिड़ो
पाणीअ जो ढुक ई छो न प्यारे, यानी हिकु पाणी जे ढुक ते रोज़ो इफ़्तार कराए, या वरी कंहिं खजूर मुकमल बि न बल्कि अधु खजूर कंहिंखे खाराए ऐं उन ते रोज़ो इफ़्तार कराए, त बि हिकु ग़ुलाम आज़ाद कराइण जेतिरो सवाबु आहे। वस्सलामु अलैकुम।